क्यों अवांखे त पेट्रोल जे फ़ी लीटर अघ में 17 रुपया 50 पैसा वाध कई वई आहे। पेट्रोल जो फ़ी लीटर अघु 290 रुपया 45 पैसा थी वियो आहे। डीज़ल जे फ़ी लीटर अघ में 20 रुपया इज़ाफ़ो कयो वियो आहे। अवांखे नाज़रीन आगाह कयूं पिया, पेट्रोल जे फ़ी लीटर अघ में 17 रुपया 50 पैसा वाध कई वई आहे। पेट्रोल जो फ़ी लीटर अघु 290 रुपया 45 पैसा थी वियो आहे। डीज़ल जे फ़ी लीटर अघ में 20 रुपया इज़ाफ़ो कयो वियो आहे। अहम ख़बर मां शेयर कयूं पिया नाज़रीन, पेट्रोल जे फ़ी लीटर अघ में 17 रुपया 50 पैसा वाध जो ऐलान कयो वियो आहे। पेट्रोल जो फ़ी लीटर अघु 290 रुपया 45 पैसा थी वियो आहे। डीज़ल जे फ़ी लीटर अघ में 20 रुपया इज़ाफ़ो कयो वियो आहे। अवांखे आगाह कयूं पिया नाज़रीन, पेट्रोल जे फ़ी लीटर अघ में 17 रुपया 50 पैसा वाध जो फ़ैसिलो कयो वियो आहे। पेट्रोल जो फ़ी लीटर अघु 290 रुपया 45 पैसा थी वियो आहे। डीज़ल जे फ़ी लीटर अघ में 20 रुपया इज़ाफ़ो कयो वियो आहे।